नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी और वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बलूचिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़िराज तहसीन पेश कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 8 दहशतगर्द मारजण सिक्योरिटी फोर्सेस जी महारत जो नतीजो आहे। गैर मुल्की सरपरस्तीअ हेठि थींदड़ दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस 8 दहशतगर्द मारे दहशतगर्दनि जे अज़म खे नाकाम बणाए छॾियो। फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं संदन मंतक़ी अंजाम ताईं जारी रहंदियूं। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बलूचिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़िराज तहसीन पेश कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 8 दहशतगर्द मारजण सिक्योरिटी फोर्सेस जी महारत जो नतीजो आहे। गैर मुल्की सरपरस्तीअ हेठि थींदड़ दहशतगर्दीअ जो मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस 8 दहशतगर्द मारे दहशतगर्दनि जे अज़म खे नाकाम बणाए छॾियो। फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं संदन मंतक़ी अंजाम ताईं जारी रहंदियूं।